जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। तव्हां भेनरुनि खे टीजड़ी जी लख लख वाधायूं। तव्हां भी विर्त रखियो हूंदो ऐं आशा आहे कल्ह जो वीडियो 16 श्रृंगार जो तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो। अॼु टीजड़ी आहे, मां वञा थी सिंधु भवन टीजड़ी खे लोॾण। त अचो ॾिसूं टीजड़ी लाइ असां छा सामान खयो आहे। हीअ टीजड़ी माता लाइ मेहंदी, ही अगरबत्ती, कुछ गुल, ही 2 फल ऐं ही पाणी जो टीजड़ी माता के लोॾे करे पोइ ही पाणी पीअंदासीं। त हलो मूंसां गॾु सिंधु भवन। त अॼु मां तव्हांखे पंहिंजो सिंधु भवन बि ॾेखारियां ऐं टीजड़ी कीअं असां कंदा आहियूं उहो ॾेखारियांव थी। त बाक़ी वीडियो मां हुतां कढंदसि। बसि अची पहुती आहियां मां सिंधु भवन ते। त अचो मां तव्हांखे दर्शन करायां असांजे सिंधु भवन जो। हीअ असांजे शिव पंचायत आहे ऐं हिन खां पोइ जय श्री कृष्ण कयो भाई, सभई वीडियो में आयो। जय श्री माता की जय। ये न असांजा महाराज स्वामी, हरिओम महाराज स्वामी। ऐं हीअ आहे टीजड़ी माता जो झूलो। बस थोड़ी देर में असां हिते लोॾूं था। ऑलरेडी माताऊं पूजा करण शुरू करे छॾी आहे। हीअ आहे असांजे लाल साईं जी मूर्ति। इहो जो मट तव्हां ॾिसो पिया, हिते ई असां 40 जा रोज़ अखो विझंदा आहियूं। ऐं ही आहिनि लक्ष्मी नारायण भगवान, ही आहिनि राम सीता, गुरु नानक देव जी, माता रानी, असांजा बालाजी भगवान, हिते जा साउथ जा मेन इष्ट देवता ऐं मुंहिंजो कृष्णा ऐं साईं बाबा ऐं शिव पार्वती। ऐं हिते अंदर गुरु अलॻि सां रखियल आहे, गुरु खे अलॻि सां स्थान ॾिनल आहे। त हलो वापसि टीजड़ीअ ते। त अचो, जेसीं टीजड़ी लोॾण ते जाम भेनरूं आहिनि तेसि ताईं मां अखो पाए थी वठां लाल साईंअ जो। 40 जो नियम पूरो थी करे वठां पंहिंजो। लाल साईं खे फेरा पाए करे नमस्कार करे थी वठां ऐं हुन खां पोइ मां टीजड़ी लोॾींदमि। तेसि ताईं भेनरूं बि हली वेंदियूं। त हाणे असां सभु भेनरूं मिली करे टीजड़ी माता ते कचो खीर गांइ जो उहो चाढ़ूं पिया गौरजा माता खे। ऐं कचे खीर खां पोइ हीअ आहे मिठो पाणी जो मां पाण सां खणी आयुसि। इहो बि टीजड़ी माता खे पाण चाढ़ूं था। ऐं हुन खां पोइ थोरी मेहंदी जो टीजड़ी माता के चाढ़बी, थोड़ा गुल, फ्रूट। त हाणे सभु भेनरूं मिली करे टीजड़ी माता जी आरती कयूं पिया, आरती पिया ॾेखारूं माता खे। ऐं हाणे महाराज स्वामी असांखे लोॾाईंदा टीजड़ी माता खे। नंढी वॾी गौरजा हिंडोड़े में लोॾियां राणी तुंहिंजे राज खे मां पंहिंजे सुहाग खे। इहो 3 दफ़ा चई करे महाराज स्वामी असां सां टीजड़ी लोॾाइनि पिया। सभु असां त बसि मुंहिंजी पूॼा थी वई आहे। मां गुरियाणी भाभी खे दक्षिणा ॾेई करे हलां थी। हिते बि मायूं बि भेनरूं बि आयूं आहिनि टीजड़ी पूॼण लाइ। थोरो वीडियो मां हुननि सां गॾु बि कढियो आहे। हाणे मां तव्हांखे गुरियाणी सां कुझु ॻाल्हियूं करायांव थी। तव्हां असां गुरियाणी भाभी तव्हां ॿुधायो कि टीजड़ी में असां कचो खीर ऐं फल छो चाढ़ींदा आहियूं? ऐं खीर चांहि बि इन करे चाढ़ींदा आहियूं कि खीर असां चांहि पी सघूं, शरबत पी सघूं, इन करे खीर चाढ़बो आहे। फल इन करे चाढ़ींदा आहियूं कि जो बि हुजे फल नथो रखी सघे विर्त करे त फल खाई सघनि जी। तो मतलब फल ते भी रखी सघजे थी? रखी सघूं था पिया, पर राति जो अर्घ खां पोइ हुनजो कोई महत्व न हूंदो आहे। पर निजो खीर त न पीजे न? निजो खीर न पीजे, कुछ भी हुन में मिलाए करे, भई कॉफी थी वई या चांहि थी वई करे वो पी था सघो पिया। ऐं मिठो खीर बि न पी सघो पिया। तो भाभी असां मेहंदी त पहिरों ई लॻाई छॾेसीं, पोइ गौरजा माता खे चाढ़ीसीं। जी न, ईअं न कबो आहे करे। मेहंदी पहिरों गवरजा खे लॻाइबी आहे, पोइ हुन खां पोइ पाण लॻाइबी आहे। छोकी सभिनीनि सां पहिरों माता रानी थींदी आहे। उनखे पहिरों माता रानी खे सजाइबो आहे, उन्हनि जी शेवा कबी आहे। जीअं असां उन्हनि खे जल चाढ़ींदा आहियूं, खीर चाढ़ींदा आहियूं, उहो ई मेहंदी आहे। तव्हां मेहंदी बि चाढ़ींदा आहियो गवरजा में? जी हा, त उहो मेहंदी ईअं न चाढ़े करे पहिरों माता रानी खे चाढ़े करे पोइ पाण लॻाइजे। मतिलबु तव्हांजो चवण जो मतिलबु आहे असांखे पहिरों न लॻाइणु खपे? न, पहिरों पोइ हीउ रिवाज कीअं शुरू थियो? ये रिवाज इन करे शुरू थियो कि अॼुकल्ह मॉडर्न ज़मानो थी वियो आहे।
मॉडर्न ज़माने जे करे मेहंदी अच में रचणी खपे करे त उनजी वजह सां हर कोई पहिरियों पाण लॻाईंदो आहे, पोइ माता रानी खे लॻाईंदो आहे। अच्छा, एक्चुअली मतिलबु टीजड़ी जी सुबुह जो पहिरियों गौरजा माता खे चाढ़े, त इहा असां अॼु नई ॻाल्हि ॿुधी, न त असां त पहिरियों ई हिकु ॾींहुं पहिरियों ई मतिलबु मेहंदी लॻाए अची वेंदा आहियूं। पहिरें जे ज़माने में थींदो हुयो गवरजा माता खे सभु चाढ़े करे जल मेहंदी फल फ्रूट चाढ़े करे उनखां पोइ 7 सुहाॻिणियूं वेही करे पंहिंजे हथ में मेहंदी लॻाईंदियूं हुयूं, भॼन कीर्तन कंदियूं हुयूं, भॻवाननि जी कथा ॿुधंदियूं हुयूं, उहो सभु बि थींदो हुयो पहिरियों। हाणे मॉडर्न ज़मानो थी वियो आहे, पूजा करे पंहिंजे पंहिंजे घर में और सभिनीनि जी लाइफ फास्ट थी वई आहे करे। त ठीकु आहे, इहो हाणे सभु ॿुधनि था त सभु सिखंदा, त वरी भाभी शाम जो मिलंदासीं तव्हां सां। ज़रूरु ज़रूरु, हरिओम। शाम जा 7:30 ऐं मां सोरह श्रृंगार करे बिल्कुलु तयारु आहियां। हाणे वञा थी भवन में, वरी सिंधु भवन में माता जी कथा ॿुधणु। ऐं माता लाइ मां खयो आहे इहा चूरी। असांजे कुटुंब में चूरी ठाहींदा आहिनि, किथे किथे खीर में चांवर बि ठाहिबा आहिनि। त पंहिंजे पंहिंजे हिसाब सां परिवार जे खणिजो हिकु ॾीओ, हिकु गुल, अगरबत्ती ऐं वंगी ज़रूरु रखबी आहे। त हलो तव्हां बि मूंसां गॾु सिंधु भवन। त हाणे मां सिंधु भवन पहुची वई आहियां ऐं ॾिसो हिते महाराज स्वामी गौरजा सभु तयारु करे रखियो आहे। शाम जो अटकल 6 बजे धारे शुद्ध पानी लोटो भरे पंहिंजे अॻियां रखी करे कथा करणु खपे। कथा समाप्त थियण खां पोइ पाणीअ छंडाणी हलो पाए अटो या पैसा पंहिंजे ब्राह्मण जे घर ॿीहर मोकिलिजनि। बसि महाराज स्वामी कथा ॿुधाए छॾी आहे। महाराज स्वामी खां आशीर्वाद वठी करे असां हाणे घर हलूं था। अॼु जे ॾींहुं महाराज स्वामी लाइ बि घर मां कचो अन्न, अटो, घी, खंडु वग़ैरह खणी अचिबो आहे, उहो असां ॾेई चुकिया आहियूं। ऐं बसि चंड जो टाइम बि चवनि पिया कि अॼु 9:15 लॻे आहे, त हाणे 8:15 खनि त थिया ई आहिनि। त बसि ही 2 टे लेडीज़ बाक़ी जो बची आहिनि, सभु महाराज स्वामी खां आशीर्वाद वठी करे असां सभई गॾिजी ही बसि निकिरूं था घर लाइ। त बाक़ी जो वीडियो मां तव्हांखे घर मां ॾेखारींदसि। त बसि मां अर्घ ॾियां थी। अॼु चंड देवता 9:15 लॻे ई निकिरी आहे। मूंखां पहिरियों बि भेनरूं घणनि ई ॾेई चुकियूं आहिनि अर्घ। मां तव्हांखे कैमरा में चंड देवता जो दर्शन त नथी कराए सघां, माफ़ु कंदा। त बसि हिते मां अर्घ ॾेई पंहिंजो विर्त पूरो थी कयां। बोल टीजड़ी माता की जय। चंड देवता असां ते राजी हुआ, झटपट अची दर्शन ॾिनो। 9:15 थिया आहिनि ऐं मां अर्घ ॾेई अची चुकी आहियां। त अॼु टीजड़ी जो ॾींहुं सुख साथ थी वियो। बसि हाणे असांखे विर्त छोड़नो आहे। त अॼु जो ब्लॉग हिते ई ख़तमु थी पिया। ख़तमु करण खां पहिरियों तव्हांखे ॿुधायां वॾी थधिड़ी ऐं टीजड़ी ऐं घणेई ॿी बि कथाऊं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। गोपाष्टमीअ जो ब्लॉग, नयो साल कीअं मल्हाईंदा आहियूं हुनजो ब्लॉग ऐं असां भेनरुनि गौदान कई हुई हुनजो ब्लॉग बि आहे। हेठि डिस्क्रिप्शन में लिंक आहे, तव्हां ज़रूरु ॾिसिजो। अगरि वणे त लाइक कजो ऐं कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। पासे में जो बेल आइकॉन आहे हुनखे दॿाइण सां तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदा। त वरी मिलंदासीं। तेसि ताईं वॾी थधिड़ी जी तयारी में लॻी वञो। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।